ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن ورسوله اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل حميد مجيد وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم وشر الأمور محدثاتها فإن كل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار أما بعد فأعوذ بالله السميع العليم من همزه ونفخه ونفسه أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها الناس
पानी इस्तेमाल न पियो करे सके या पानी नाहे मौजूद तो पोइ तयम्मुम करणो आहे। तयम्मुम पानी जी गैर मौजूदगी में या पानी इस्तेमाल करण जे लाइ इंसान मजबूर आ, नथो पानी इस्तेमाल करे सके तो पोइ पाक मिट्टी सां तयम्मुम करणो आ, बाद में नमाज पढ़नी आहे। वज़ू करण नमाज जे लाइ शर्त आहे, इएं नमाज जे लाइ तयम्मुम करण शर्त ऐं लाज़मी आहे। पर जेकॾहिं पानी न हुजे तो पोइ तयम्मुम आहे। पानी मौजूद आहे, तव्हां सही सलामत तंदुरुस्त आहियो, पानी इस्तेमाल करे सघो था, पानी मुयसर आहे, पोइ बि जेकॾहिं तव्हां बहानो ठाहे करे मिट्टी सां तयम्मुम कयो था तो पोइ तव्हांजी नमाज कान थींदी, पोइ तव्हांजी इबादत कान थींदी। छो जो पहिरीं शइ जेका शरीयत लाज़मी रखी आहे तव्हां उनखे पंहिंजे बहाने पंहिंजी बदनियती सां टारे करे ॿी सहूलियत इख्तियार था करियो तो नमाज कान थींदी। तो वुज़ू नमाज जे लाइ मस्त लाज़मी आहे ऐं वुज़ू बि उहो वुज़ू हुजे जेको मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम सेखारियो आहे। मुंहिंजा बुज़ुर्गो ऐं मोहतरमा माइरो भेनरो, अॼु ताईं जेके बि तव्हां मूं फ़क़ीर खां ख़ुतबात ॿुधा, ॿियनि जी ॻाल्हि आउं नथो करियां, जेके बि ख़ुतबात, जेके बि तक़रीरूं ॿुधियूं, जेके बि तौर तरीक़ा मूं ॿुधाया, यकीनन तव्हांखे इहो ई ॿुधण में आयो हूंदो त अल्लाह क़ुरान में ही तरीक़ो ॿुधायो आहे ऐं मिठड़े मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम पंहिंजे फ़रमाने मुबारक जे अंदरि ही तरीक़ो ॿुधायो आहे। इन्हनि ॿिन्ही तरीक़नि में ई असांजी दुनिया में बि कामयाबी आहे, आख़िरत में बि कामयाबी आहे। छो जो मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम अवां जे मुंहिंजे ईमान जी बुनियाद ही कड़ी आहे। जेकॾहिं असां नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात ते कलमो पढ़ूं था ऐं उन जे ॿुधायल तरीक़े खे क़बूल नथा करियूं ऐं चऊं था त फलाणे मौलवी ही चयो आहे, फलाणे मुफ़्ती ही चयो आहे, फलाणे मुफ़्ती ही चयो आहे ऐं उते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो फरमान रद्द पियो थिए तो मूंखे ॿुधायो अव्हां जी मुंहिंजी कहिड़ी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम सां मोहब्बत रही, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ते कहिड़ो ईमान अक़ीदो रहियो। पोइ माना कि असां पंहिंजे मौलवी, असां पंहिंजे आलिम, असां पंहिंजे मुफ़्तियनि ऐं असां पंहिंजी जमायत ते एतमाद रखियो आहे, रसूलुल्लाह तां एतमाद ख़तम थी वियो हलियो। बुज़ुर्गो, हिन उम्मत में 4 फ़क़ीह गुज़रिया आहिनि। इमाम मालिक रहमतुल्लाहि अलैहि, इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाहि अलैहि, इमाम अहमद बिन हम्बल ऐं इमाम शाफ़ी रहमतुल्लाहि अलैहि। 4 अज़ीम फ़क़ीह गुज़रिया आहिनि। इमाम मालिक रहमतुल्लाहि अलैहि वटि हिकु माण्हू हली अची करे सवाल करे थो, हे मालिक रहमतुल्लाहि अलैहि, हिन मसाले मुतलिक़ तव्हांजो छा ख़्यालु आहे? इमाम मालिक रहमतुल्लाहि अलैहि हदीस पढ़ी करे ॿुधाइनि था तो मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ही फरमान आहे, इन मुताबिक ही मसालो हल करणो आहे। वो शख्स पुछा करे तो इहा त आहे हदीस, पर मूंखे ॿुधा तो तूं छा थो चवीं, तुंहिंजी राय छा आहे, तुंहिंजी फतवा छा आहे? इमाम मालिक रहमतुल्लाहि अलैहि जिन जो चेहरो कावड़ में ॻाढ़ो थी वञे थो, चए थो जॾहिं मूं तोखे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान ॿुधायो आहे, आऊं केरु थींदो आहियां जो नबी जे फरमान ॿुधाइण खां बाद में पंहिंजो फ़ैसिलो ॿुधायां, पंहिंजी राय ॿुधायां। ईमान जी जेका बुनियादी कड़ी आहे उहा मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात ऐं उन जो फरमान आहे। ऐं रब्बुल आलमीन जो क़ुरान खणंदासीं, सहाबा जा तज़किरा खणंदासीं, हदीस पाक खे पढ़ंदासीं तो कामयाबी फिरी सिरी उते मिलंदी जिते मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान नज़र ईंदो। ऐं अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे क़ुरान पाक जे अंदरि बि छा फरमायो, फरमाया अय्युहल्लज़ीना आमनू अतीउल्लाह व अतीउर रसूल
व उलिल अम्रि मिनकुम फ़इन तनाज़अतुम फ़ी शैइन फ़रुद्दूहु इलल्लाहि वर रसूल इन कुंतुम तुमिनूना बिल्लाहि वल यौमिल आखिर ज़ालिका खैरुन व अहसनु तअवीला। रब जो कुरान सूरत निसा 5 सिपारो। अल्लाह फरमाए तो ए ईमान वारो बुधो, इतात कयो अल्लाह जी, फरमा बरदारी कयो उन जे रसूल जे, उन का बाद में अवाजा आलिम, उन का बाद में अवाजा हुक्मरान। पर जे कना के गाल में इख्तलाफ थी पवे तो फलाणो आलिम ही तो चवे, फलाणो आलिम ही तो चवे, तो अल्लाह से फरमाए तो फरुद्दूहु इलल्लाहि वर रसूल। वो इए न चो तो फलाणो आलिम सही तो चे, फलाणो गलत आ, बल्कि अल्लाह जो कुरान फरमाए तो ए ईमान वारो उन्हें मसले के मोटाए अचो रब जे कुरान दा, उन्हें मसले के मोटाए अचो रसूल जे फरमान दा। इन कुंतुम तुमिनूना बिल्लाहि वल यौमिल आखिर, जेकर तव्हां मोमिन आयो अल्लाह के मनी करे आखिरत जे ॾियारे के मञो था त अवां जी सुलह, अवां जी इस्लाह, अवां जो सही तरीक़ो उहो ई आहे जेको रब जे कुरान ऐं मुहम्मद जे फरमान में आ। ईमान बि तॾहिं बचंदो। अवां जे मुआशरे में इख्तिलाफी आहे, फिलानी जमायत वारा ही था चवनि, फिलानी वारा ही था चवनि, फिलानी वारा ही था चवनि, कंहिंखे मञूं? अल्लाह जो कुरान चए थो जेकॾहिं मोमिन आहियो, ईमान वारा आहियो तो पोइ कुरान ॾांहुं मोटी अचो, मोहम्मद करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे फरमान ॾांहुं मोटी अचो, अवां जो फ़ैसिलो थी वेंदो हलियो। पर असां पंहिंजी अना ते, पंहिंजी जमायत, पंहिंजी सोच, पंहिंजे नज़रिए ते बसि जिथे आहियूं उते ई बीठल आहियूं। बुज़ुर्गो अव्हां जा मुंहिंजा नज़रिया, अव्हां जी मुंहिंजी सोच कॾहिं बि कामयाबी जी कड़ी नथी थी सघे। कामयाबी जी कड़ी जेकॾहिं आहे तो मोहम्मद जी सोच आहे, मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़ैसिलो आहे, मोहम्मद करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो हुकुम आहे। फरमाया अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह वक़ूलू क़ौलन सदीदा। रब जो कुरान 22 सिपारो सूरतुल अहज़ाब। ए ईमान वारो रब खां डिॼी करे हमेशा सिधी ऐं सची ऐं खरी साफ़ ॻाल्हि कंदा करियो। युस्लिह लकुम अअमालकुम व यग़फिर लकुम दुनूबकुम व मन युतिइल्लाह व रसूलहु फ़क़द फ़ाज़ फ़ौज़न अज़ीमा। अल्लाह फरमाए तो जेकॾहिं तव्हां मूं रब खां डिॼी करे सिधी ॻाल्हि कंदव, साफ़ ॻाल्हि कंदव, खरी ॻाल्हि कंदव, अल्लाह से अव्हां ते एहसान कंदो, अव्हां जा मामलात सभु दुरुस्त करे छॾींदो, अव्हां जा गुनाह माफ़ करे छॾींदो। व मन युतिइल्लाह व रसूला फ़क़द फ़ाज़ फ़ौज़न अज़ीमा। अल्लाह जो कुरान फरमाए तो त रब फरमायो जेको मूं रब जो चयो मञीदो, मुंहिंजे रसूल जो चयो मञीदो, उहो ई दुनिया व आखिरत में वॾी कामयाबी जो मालिक थींदो। कामयाबी बुज़ुर्गो अल्लाह या अल्लाह जे रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम जे तरीक़े में आहे। त असां जॾहिं बि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान ॿुधूं, पंहिंजे अमलनि ॾांहुं गौर वीचार कयूं तो जेको आऊं अमल करियां पियो, आया के रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तरीक़ो ॿुधी आयो आहियां उन मुताबिक़ आहे या न आहे। जेकॾहिं आहे त अल्हम्दुलिल्लाह, ख़ुशी जी ॻाल्हि आहे, जेकॾहिं न आहे त यार सोच न आहे हलाइणी। पर जेकॾहिं मौलवी जेका ॻाल्हि ॿुधाई आहे शक आहे तो पोइ उन जी परख करियो, उन जी तहक़ीक़ करियो। मौलवी साहब ही ॻाल्हि तव्हां कई आहे न, अॼु असांखे खोले ॾेखारियो क़ुरान पाक में किथे लिखियल आहे, हदीस पाक में किथे लिखियल आहे, असां ॾिसंदासीं। ॾिसो, पढ़ो, परख कयो, उन खां बाद में तव्हां अमल करियो। पर जेकॾहिं न कंदव न, यकीन कयो नुक़सान तव्हांजो आहे, तबाही तव्हांजी मुंहिंजी थींदी। न अल्लाह के को फ़र्क़ु पवंदो, न रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के को फ़र्क़ु पवंदो। छो? फरमाया अय्युहल्लज़ीना आमनू अतीउल्लाह व अतीउर रसूल व ला तुबतिलू अमालकुम। रब जो कुरान 26 सिपारो सूरत मोहम्मद आयत नंबर 33। फरमाए ए ईमान वारो अल्लाह जी फरमा बरदारी कयो, रसूल जी फरमा बरदारी कयो, वला तुबतिलू अमालकुम। जेकॾहिं अल्लाह जे ॿुधायल तरीक़े के छॾे करे, रसूल जे ॿुधायल तरीक़े के छॾे करे को बि अमल कंदो, रब जो कुरान चए तो अव्हां जा अमल रायगान थी वेंदा हलिया, फुज़ूल थी वेंदा हलिया। अमल जी रब वटि का बि हैसियत कोन्हे का। हैसियत तॾहिं रहंदी जॾहिं अल्लाह जे कुरान ऐं मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे फरमान मुताबिक़ हूंदी अव्हां जे अमल। अल्लाहु अकबर। वुज़ू जो तरीक़ो हदीस शरीफ़ किताब सुनन तिरमिज़ी जे अंदर अबवाब तहारा
बाब मा जाअ फी तस्मियत इंदल वुज़ूइ, हदीस नंबर 25 हा। हजरत सईद बिन ज़ैद रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाइन था, क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम ला वुदूअ लिमन लम यज़कुर इस्मल्लाहि अलैहि, जैब माण्हू वुज़ू करण महल बिस्मिल्लाह शुरू में न पढ़िया। मोहम्मद करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, उन माण्हू जो वुज़ू ना है, उन माण्हू जो वुज़ू न थींदो जेकॾहिं वुज़ू करे वियो बग़ैर बिस्मिल्लाह जे, भले बाक़ी सॼो वुज़ू नबी जे ॿुधायल तरीक़े मुताबिक़ करे वञे पर शुरू में बिस्मिल्लाह न पढ़िया, प्यारे पैगंबर फरमायो इन माण्हू वुज़ू कयो ई कोन्हे को। अंदाज़ो लगायो, गौर फिक्र कयो, जेके अॼु ताईं तव्हां मूं नमाज़ूं पढ़ियूं बिस्मिल्लाह वारे वुज़ू सां पढ़ियूं या बग़ैर बिस्मिल्लाह वारे सां, असांजी त हालत इहा हूंदी आहे जो अचण महिल कचहरी में लॻा पिया आहियूं, टूटी खोलीसीं, वुज़ू कयोसीं, तॾहिं बि कचहरी का ख़बर कान्हे का बिस्मिल्लाह पढ़ी आहे या न पढ़ी आहे। अंदाज़ो लगायो, हीअ अवां मुंहिंजूं जेके नमाज़ूं पढ़ण का अल्लाह ताला त क़ुरान में छा फरमायो, इन्न सलात तन्हा अनिल फहशाइ वल मुनकर, रब फरमाए तो बेशक नमाज इंसान के बेहयाई बुराई फहाशी और कमन का बचाईंदी आहे, रोकींदी आहे। ओ जेकॾहिं वुज़ू रसूल जे तरीक़े मुताबिक़ थियल हुजे, जेकॾहिं नमाज रसूल जे तरीक़े मुताबिक़ पढ़ियल हुजे ऐं जेकॾहिं उन खां बाद में बि को माण्हू बेहयाइनि जा कम करे, सम्झो त नमाज में बि कमी आहे त वुज़ू में बि कमी आहे, वगरना रब जो क़ुरान ग़लति नथो थी सघे, अवां जो मुंहिंजो वुज़ू ग़लति थी सघे थो, अवां जी मुंहिंजी नियत ग़लति थी सघे थी, अवां जी मुंहिंजी नमाज में कमी कोताही थी सघे थी, न त रब जे क़ुरान त चयो आहे नमाज पढ़ण खां बाद में जेकॾहिं बेहयाई न छॾे थो न माण्हू नमाज़ ई न पढ़ी आहे, न पढ़ूं पिया बेहयाई सभु करियूं पिया, माना असां सही पोइ नौज़ बिल्लाह रब जो क़ुरान ग़लति न। वो जेके सहाबा किराम हुया, अल्लाहु अकबर कबीरा, नमाज़ूं पढ़ंदा हुआ, नमाज खां पोइ वरी ज़िंदगी में वो बुराई जो अमल, खता जो अमल वरी ॿुधण में न आयो। अल्लाहु अकबर। प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम वटि हिकिड़ो सहाबी आयो, चए अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखां ग़लती थी वई आहे, अली मूं ते हद जारी कयो। मोमिन त अहिड़ा हुजनि न जेके गुनाह करे, गुनाह थी वियो आहे वरी मझ में भरे में पाण करी मुंहिंजे साम्हूं आया, चए अल्लाह जा रसूल मूंखां ग़लती थी वई आहे, हली मूं ते हद जारी करियो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम नमाज जो टाइम हुयो, नमाज प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम पढ़ी, सहाबी नमाज गॾु पढ़ी आहे, सहाबी नमाज गॾु पढ़ी आहे। नमाज पढ़ण खां पोइ वरी उथी बीठो, अल्लाह जा रसूल मूंखां खता थी वई आहे, मूंखां ग़लती थी वई आहे, मूं ते हद जारी कयो। प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो कहिड़ी ग़लती थी आहे? चए अल्लाह जा रसूल गैर मुहर्रम औरत खे मूं चुम्मी ॾेई वरिती आहे। प्यारे पैगंबर फरमायो अल्लाह जो हुकुम थियो आहे, अल्लाह जी वही आहे, जेकॾहिं मोमिन आहे तो नमाज पढ़ी आहे तो रब तुंहिंजी इहा खता माफ़ करे छॾी आहे। उन सहाबी जी ज़िंदगी खणी ॾिसो, वरी इहो अमल ज़िंदगी में नज़र न आयो। अवां आऊं नमाज खां पहिरियां बि साॻिया अमल, नमाज पढ़ी वियासीं तॾहिं बि साॻिया अमल। तो बुज़ुर्गो चवण जो मक़सदु इहो आहे, पंहिंजे वुज़ू खे परखियूं, पंहिंजी नमाज खे परखियूं त नमाज पढ़ण खां बाद में केतिरी तब्दीली अचे थी, पहिरियां केतिरी तब्दीली हुई। तमामु जंहिं माण्हू वुज़ू शुरू करण महल बिस्मिल्लाह न पढ़ी आहे, अवां जे मुंह जे सर जे ताज, ईमान जी बुनियाद, रहमतल लिल आलमीन फरमाए तो उन माण्हू जो वुज़ू न थींदो। अंदाज़ो लगायो, नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन अॻिते वुज़ू जो तरीक़ो, हदीस शरीफ़ जे किताब सुनन अबी दाऊद जे अंदर किताब तहारा बाब सिफ़तिल वुज़ूइ, हदीस नंबर 117 हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हु केरा प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जो सोटरा हज़रत अब्बास साईं जो पुट्रा अब्दुल्लाह बिन अब्बास आयो आहे हज़रत अली रज़ियल्लाहु ताला अन्हु वटि। मुसलमाननि जो ख़्यालु आहे, मुसलमाननि जा नज़रियात ॾाढी खिल पईंदी आहे, तअजुब थींदो आहे, ॾुख बि थींदो आहे त ही जेके आहिनि न अहले बेत खे कोन था मञनि, नबी जे घराणे खे कोन था मञनि। अॼु मुंहिंजा बुज़ुर्गो जुमला ॿुधी छॾियो, असांजी नमाज जो तरीक़ो जेको आहे
उहो बि अध खां वधीक अहले बैत खां साबित आहे। वुज़ू जो तरीक़ो तव्हां ॿुधंदव, ज़कात जो तरीक़ो इंशाअल्लाह वक़्त ते ॿुधाईंदासीं, हज जो तरीक़ो इंशाअल्लाह वक़्त ते ॿुधाईंदा हलंदासीं। तक़रीबन कमो पेश अहलुल हदीस जो जेको बि मनहज आहे सभ जी सभ घणे मां घणी तव्हांखे अहले बैत खां नज़र ईंदी। हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हु आया, डिघी सारी हदीस मुख़्तसर हदीस जो टुकड़ो ॿुधायूं था। हज़रत अली रज़ियल्लाहु ताला अन्हु वटि आया है, अली रज़ियल्लाहु ताला अन्हु प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन वुज़ू जो तरीक़ो ॿुधायो। सुभान अल्लाह। हज़रत अली फरमाइंदा प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम पहिरियां पंहिंजा हथड़ा धोता 3 दफ़ा, उन खां बाद में 3 दफ़ा गुरड़ी कई आहे, उन खां बाद में 3 दफ़ा नक में पानी ॾिनो आहे, उन खां बाद में 3 दफ़ा मुंहुं धोतो आहे, उन खां बाद में 3 दफ़ा साॼी बांह ठूंठ तां धोती आहे, उन खां बाद में खाॿी बांह ठूंठ तां 3 दफ़ा धोती आहे, उन खां बाद में मथे जो मस कयो आहे, उन खां बाद में साॼो पेर 3 दफ़ा भेजन तणी धोतो आहे, उन खां बाद में खाॿो पेर 3 दफ़ा भेजन तणी धोतो आहे। ही सोने अली रज़ियल्लाहु ताला अन्हु जिन जो वुज़ू जो तरीक़ो ॿुधायल आहे, मिठड़े मोहम्मद करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जे तरफ़ां सोनो अली छा थो फरमाए, मन सरहु अन यअलमा वज़ू रसूलिल्लाहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सोने अली जो पैगाम आहे, चए थो जेकॾहिं को माण्हू इन ॻाल्हि खे ख़ुशी महसूस करे थो त आउं ख़ुशि नसीब थियां, सआदतमंद थियां, त ही रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो ॿुधायल वुज़ू जो तरीक़ो आहे जेको सोनो अली ॿुधाए पियो। अल्लाहु अकबर कबीरा। हदीस शरीफ किताब सही मुस्लिम के अंदर किताब तहारा के अंदर बाबो सिफतिल वुज़ूइ व कमालिही हदीस नंबर 538 के अंदर प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम यो चौथों खलीफो हो सोनो अली रज़ियल्लाहु ताला अन्हु जे वुज़ू जो तरीक़ो ॿुधायो। हाणे अचूं था टियों खलीफो जेको हज़रत उस्मान साईं गनी रज़ियल्लाहु ताला अन्हु जंहिंजे घर में प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जो 2 लफ़्ते जिगर न्याणियों अक़द निकाह में ॾिनल, उहो उस्मान नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन वुज़ू जो तरीक़ो बयान कन पिया। हज़रत हुमरान सोने उस्मान जो गुलाम आ, खादिम आ। उन खां कंहिं सवाल कयो त नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन वुज़ू जो तरीक़ो असांखे ॿुधा। केतिरे क़दुरु मुसलमाननि में जुस्तजू हूंदी हुई, केतिरे क़दुरु शौक़ु हूंदो हुयो। अॼु तव्हां ई आऊं पुछण खां ॿरो चढ़ियल आहे, भाई साईं ही शइ मूंखे कोन थी अचे, हिन शइ जी मूंखे ख़बर कान्हे का, क़ुरान हदीस में ही शइ छा थी चवे। बाक़ी तो दुनिया में कंहिंजी पचर छॾियूं ई कोन था, पर दीन जे मामले में असांखे फिकाई थी थिए। हेॾी उमिरि गुज़ारी आहे, हेॾी उमिरि गुज़ारी आहे, हाणे जो वञा मौलवी खां पुछा कयां, साईं खां पुछा कयां, उमिरि जो नंढो आहे, इहो वरी कीअं थींदो, बसि पुछा कयां साईं कोन थो। पोइ नतीजो छा, इन्ही उमिरि में असांजी ज़िंदगी गुज़रे वई हली, इन्ही हाल में इन्ही जहालत में असांजी ज़िंदगी गुज़रे वई हली। वरी ॿिया बदबख्त मौलवी हज़रात हिकु त पाण कंहिंखे ॿुधाइनि कोन था भई वॾो आहे नंढड़ो आहे पोढ़ो आहे या पको आहे। जेकॾहिं अवां आलिम आहियो, हाफ़िज़ आहियो, रब्बुल आलमीन अवां खे इल्म दीनी असां नवाज़ियो आहे, त पोइ माण्हुनि खे इहो न ॾिसो त वॾड़ा आहिनि या नंढड़ा आहिनि, पोढ़ा आहिनि या पका आहिनि। उन्हनि खे तालीम ॾियो, उन्हनि खे सुधारियो, उनखे नमाज़ जा तरीक़ा, वुज़ू जा तरीक़ा, पाकाई जा तरीक़ा, गुस्ल जा तरीक़ा सेखारियो। मूंखे ॿुधायो नबी जे दौर में जेके हुआ उहे सभु नंढड़ा हुआ छा? सभु नाबालिग हुआ। जे लिखण वारे बेवकूफ़ लिखियो तो गुस्ल जो तरीक़ो नाबालिग ॿारनि खे सेखारिबो आहे। नाबालिग ॿार खे कहिड़ी ख़बर त गुस्ल आहे छा, ख़बर पवंदी हुनखे? नबी जे दौर में सभु नंढड़ा हुया, सभु नाबालिग हुया जिन्हनि खे अकुल आहे। ये अकुल जूं ॻाल्हियूं बहरहाल मोहम्मद करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन सहाबा जा शागिर्द केतिरे क़दुरु शौक़ु रखंदा हुया। पुछा करे पियो नबी जे वुज़ू जो तरीक़ो आहे। सच ॿुधाइजो जेके बि मस्जिद में वेठा आहियो बुज़ुर्ग, मथे मोहतरमा माइरूं भेनरूं अचनि, अॼु ताईं कंहिंखां सवाल कयो अथव त नबी जे वुज़ू जो तरीक़ो असांखे ॿुधायो? भला मूंखां न कंहिं ॿिए खां सवाल कयो अथव अॼु ताईं? केतिरे क़दुरु असांजी वीचारगी आहे, केतिरे क़दुरु असां यतीम आहियूं शरीयत जा मामला पुछण में।
सवाल थियो नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो वुज़ू जो तरीक़ो ॿुधायो। उहो हुमरान ॿुधाए पियो हज़रत उस्मान साईं रज़ियल्लाहु ताला अन्हु उनखे तालीम ॾिनी हुई तो प्यारे पैगंबर जो वुज़ू जो तरीक़ो ही आहे। उनमें छा हो, 3 दफ़ा पाण करीमन हथ धोता, 3 दफ़ा पाण करीमन गुरड़ी कई आहे, 3 दफ़ा पाण करीमन नक में पानी ॾिनो आहे, 3 दफ़ा पाण करीमन मुंहुं धोतो आहे, 3 दफ़ा पाण करीमन साॼी बांह धोती आहे, 3 दफ़ा पाण करीमन खाॿी बांह धोती आहे। प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम मथे जो मसह कयो आहे, 3 दफ़ा खाॿो पेर धोतो आहे, 3 दफ़ा पहिरियां साॼो पेर 3 दफ़ा धोतो आहे, बाद में खाॿो पेर 3 दफ़ा धोतो आहे। उस्मान साईं फरमाइनि था नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन वुज़ू ईअं ई कंदा हुया बाक़ायदे सुणे उस्मान करे ॾेखारियो हुयो, ईअं ई प्यारे पैगंबर वुज़ू कयो हो। बाद में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जंहिं माण्हू मुंहिंजे वुज़ू जियां वुज़ू कयो फ़रक रकअतैन पोइ वञी करे सिर्फ़ 2 रकअतूं नफ़िल नमाज़ूं अदा करे थो ऐं मोहम्मद करीम ॿुधायां थो गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़म्बिही, ओ गुज़िरियल ज़िंदगी जा जेके बि सगीरा गुनाह हूंदा वो मोहम्मद जे ॿुधायल तरीक़े मुताबिक़ सोणे नमूने सां जेको वुज़ू करे 2 रकअतूं नमाज़ पढ़ंदो आहे ऐं मोहम्मद करीम चवां थो त गुज़िरियल ज़िंदगी जा सगीरा गुनाह सभु माफ़ थियो वञनि। एतरे कदुर रसूल के तरीके में बरकत रखिया था, एतरे कदुर नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन तरीके में बख्शिश जो सबब रखिया लागे। माफ़ी दुआ तौबा करण जी ज़रूरत कान पियस, रुगो रसूल जो तरीक़ो अपनाए करे सोने नमूने सां वुज़ू करे बरकतूं नमाज पढ़िया सगीरा गुनाह सब माफ़ थी विया हलिया। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम का हजरत लकीत बिन सबूरा सुनन नसाई किताब तहारा बाबुन अल मुबालगतु फिल इस्तिंशाक के अंदर नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन सहाबी लकीत बिन सबूरा सवाल कंता या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम अनिल वुज़ू चे तुम प्यारे पैगंबर का सवाल कयो वुज़ू जे बारे में। सोने नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम वुज़ू जो तरीक़ो ॿुधायो। हाणे असांजे मुआशरे में मसह जेको थींदो आहे मसह मथे जो इहो अजीब नमूने सां थींदो आहे। जंहिं महिल वुज़ू खाने ते वेहंदा आहियूं पोइ बुज़ुर्गनि जो वुज़ू नोट कंदा आहियूं, पोइ के कहिड़ा बुज़ुर्ग नज़र ईंदा आहिनि जेके कंध जो बि मसह कंदा आहिनि, कंध जो मसह करे पोइ आङिरियुनि खे हीअं अलाए कीअं कीअं पिया कनि। छा इहो तरीक़ो नबी खां साबित आहे? नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम असांखे मथे जे मसह करण जो कहिड़ो तरीक़ो ॿुधायो? लकीत बिन सबूरा चए थो मूं सोणे साईं खां सवाल कयो नबी सगोरे खां, त नबी सगोरा वुज़ू जो तरीक़ो ॿुधायो। वुज़ू जो तरीक़ो पूरो ॿुधायूं, ॻाल्हि आई मसह जी, त उहो लकीत बिन सबूरा बयान करे थो त प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन छा फरमायो जंहिं महिल मथे जो मसह बि कयूं तो 2 हथनि सां हितां शुरू कयूं, शुरू करे पोइ हिते वठी विया हलिया, वरी पोयां वापसि वठी आया। हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हु सुनन तिरमिज़ी अबवाब तहारा बाब मा जाअ फिल मसहिल उदुनैन ज़ाहिरहुमा व बातिनहुमा हदीस नंबर 36 हा। सुनो अब्दुल्ला बिन अब्बास जेको नबी साईं जो सोट आ जो प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम वुज़ू कयो आ, वुज़ू में पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम मसह कयो, 2 हथ गॾाए करे पंहिंजी पेशानी खां 2 हथ मथे तां घुमाए विया हलिया, वरी पोयां घुमाए आया। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन पंहिंजो जेके आङुरियूं आहिनि शहादत वारियूं उहे कननि जे अंदरि विधियूं। पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम 3 दफ़ा उहे आङुरियूं अंदरि सोराखनि में घुमायूं। अब्दुल्ला बिन अब्बास फरमाइनि था पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम वरी जेके हथनि 2 जा अंगूठा हुया उहो 3 दफ़ा कननि जे पोयां घुमाया। इहो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन जे मसह जो तरीक़ो हुयो। वरी ॿियो पाणी खणी करे कंध के हीअं करण वरी हीअं करण न कंहिं नबी जी हदीस मां साबित आहे, न कंहिं नबी जे घराणे जे फर्द खां साबित आहे।
न कंहिं नबी जे दराणे जे कंहिं शख्स खां साबित आहे, न कंहिं सहाबा जे शागिर्द खां साबित आहे, न 4 इमामनि खां साबित आहे। ओ अॻिते हलंदा अचो 1856 में ओ जेके बुज़ुर्ग फिकियूं पटकियूं ॿधण वारा, सायूं पटकियूं ॿधण वारा, ओ नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी मोहब्बत में रस्तनि चौकनि चौराहनि ते जुलूस कढे डांसूं करण वारा, नबी सां तमामु घणी मोहब्बत करण वारा, ओ उन्हनि जो जेको बानी आयो आहे, उन्हनि जो जेको इमाम आयो आहे, अहमद रज़ा शाह साहब जे नाले सां उन खां सवाल कयो वियो आहे। मलफूज़ात लाइब्रेरी में किताब मौजूद आहे, क़यामत ताणी हवाले जो ज़ामिन आहियां। सवाल कयो वियो आहे त साईं ॿुधायो त सही रह, ओ जेको वुज़ू में वुज़ू कंदे कंदे जेको कंध जो मस कयो वेंदो आहे, छा इहो रसूल जो तरीक़ो आहे? शाह साहब जवाब ॾियनि था इहो रसूल जो तरीक़ो कोन्हे का, इहो बिदअत आहे। ओ बिदअत उन शइ खे चयो वेंदो आहे जेका न क़ुर में हुजे, न मोहम्मद करीम जे फरमान में हुजे, न मोहम्मद करीम सहाबा खे तालीम ॾिनी हुजे, न वरी खुलफ़ाए राशिदीन जो तरीक़ो हुजे। उन खां बाद में जंहिं बि शइ खे दीन जो नालो ॾेई करे घड़ियो ठाहियो वेंदो आहे, इबादत चयो वेंदो आहे, उनखे बिदअत चयो वेंदो आहे। जेका कंध ते मसह कई वेंदी आहे वुज़ू में, इहा बिदअत आहे। नबी साईं जी कंहिं हदीस मां साबित कोन्हे, न वरी खुलफ़ाए राशिदीन। सोने पाण करीम छा फरमायो? हदीस शरीफ किताब सुनन इब्न माजा जे अंदर, अलैकुम बिसुन्नती व सुन्नतिल खुलफ़ाइर राशिदीन अल महदीन। ओ मुंहिंजा उम्मतियो, मु मोहम्मद करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जे अवां जे मथां सुन्नत लाज़मी आहे, उन खां बाद में जेके मुंहिंजा ख़लीफ़ा थींदा, के राशिदीन थींदा, उन्हनि जी सुन्नत लाज़मी आहे। सारी उम्मत गॾिजी करे फ़ैसिलो करे ॿुधायो त पहिरियों ख़लीफ़ो खुलफ़ाए राशिदीन मां सुहिणो अबू बकर आहे, ॿियों ख़लीफ़ो सुहिणो उमर फारूक आहे, टियों ख़लीफ़ो सुहिणो उस्मान गनी आहे, चौथों ख़लीफ़ो सुहिणो अली मुर्तदा रिदवानुल्लाहि ताला अलैहिम अजमईन। 4 ख़लीफ़ा खुलफ़ाए राशिदीन आहिनि। इन्हनि खां बि कंध ते मसह करणु साबित कोन्हे को। तो वुज़ू में कंध ते मसह करणु इहा बिदअत आहे। इहा न अल्लाह जे क़ुर में, न प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जे फरमान में का अहिड़ी ॻाल्हि मौजूदु आहे। उन खां पोइ जेकॾहिं इंसान खे रोज़ो आहे, इंसान खे रोज़ो आहे, तो रोज़े जी हालत में हू आम उमूमन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधायो त जेॾीमहिल तव्हां गुरड़ियूं कयो या नक में पाणी चाढ़ियो त आम हालात में बग़ैर रोज़े जी हालत में अव्हां खे गराड़ा करणा आहिनि। जीअं न गलो ख़राबु थींदो आहे, पोइ पाणी गरम करे लूणु विझी ऐं उहो पाणी वात में विझी करे कंध मथे करे गराड़ा कंदा आहियूं। पाण करीमन फरमायो जे गुरड़ियूं कयो ईअं गराड़ा कंदा करियो बग़ैर रोज़े जी हालत में। ऐं जॾहिं गुस्ल करिणो आहे तॾहिं बि बग़ैर रोज़े जी हालत में गराड़ा करणा आहिनि। ऐं बग़ैर रोज़े जी हालत में जॾहिं तव्हां वुज़ू करियो, नक में पाणी ॾियो त नक में पाणी विझी करे मथे छिकंदा करियो। तव्हां त जीअं इहो पाणी मथे चढ़ी अचे नक तव्हांजो चङी तरह सां साफ़ थी वञे हलियो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इल्ला अन तकून साइमा, जेकॾहिं रोज़े जी हालत में हुजो त पोइ तव्हांखे ईअं नाहे करिणो। हीउ रोज़े वुज़ू जो तरीक़ो आहे, हीउ वुज़ू जी अदायगी आहे। प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम असां टूटी ते वेहंदा आहियूं, नलके ते वेहंदा आहियूं, आॾो बि त वात में पाणी विझो वियो, सुपारी खाई आयासीं, सुपारी जा दाणा अंदरि रहिया पिया उहे न कढिया हल, सिगरेट पी आयासीं, धप सां वात भरियो पिया, नास भरी पई आहे वात में, उहा चङी तरह सां असां न कढी आहे, हमरा आयो आहे निमाज़ पढ़णु। वरी जेकॾहिं नास में नकनि में नासो ॾियण वारा चङी तरह सां साफ़ न कयो, अंदरि पिचूं किच किन कख मिटी भरी पई आहे, नास भरी पई आहे, ईअं अची करे असां निमाज़ था पढ़ूं। त नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी तालीम में फ़ाइदो आहे, साइंस बि खोड़ सारा फ़ाइदा कढिया। बहरहाल नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जॾहिं वुज़ू करे बस कयो, आख़िर में पढ़ियूं कलिमो, विच में बुज़ुर्ग दुआऊं पढ़ंदा आहिनि, वुज़ू दौरान विच में दुआऊं पढ़ंदा आहिनि। का बि दुआ सोने नबी खां साबित कोन्हे का। बिस्मिल्लाह करे वुज़ू शुरू करिणो आहे, ख़ामोशी सां वुज़ू करिणो आहे, आख़िर में कलिमा शहादत पढ़णो आहे। अचे थो, जेकॾहिं नथो अचे त उमेद आहे त अॼु ॿुधी करे पको कंदो।
अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। सोने प्यारे पैगंबर फरमायो वुजू का बाद में जे मानू इहो कलमो पढ़ियो आ, कलमो पढ़ण का बाद में जेकना बर रकातूं नमाज पढ़ी करे बस करे तो अल्लाह जे तरफा ऐलान थींदो आ, ओ मुंहिंजा बाना अज तो ज़मीन ते कमाल करे छॾियो आ। वुजू मुझे रसूल जे तरीक़े मुताबिक करण का बाद में आखिर में तो गवाही ॾिनी आ, तो मो अल्लाह के मञियो आ, हर इबादत रब जे नाले आ, रब का अलावा कोई भी इबादत जे लायक नाहे। ओ मुझे ईमान जो बुनियाद मुझे सरदो ताज रहमत लिल आलमीन मुहम्मदुर रसूलुल्लाह उन जे तरीक़े मुताबिक मूं ही वुजू कयो आ। गवाही दे तो मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु, मुहम्मद अल्लाह जो बानो भी आहे, अल्लाह जो रसूल भी आहे। रसूल हुजण जे नाते सां मूं उन जी ॻाल्हि मञी करे अमल कयो आ। रब फरमाए तो कमाल करे छॾियो आ, ऐं रब ऐलान तो कयां त मरी अचण खां बाद में जन्नत जा 8 ही दरवाज़ा तुंहिंजे लाइ खोलिया वेंदा, जहिड़े दरवाज़े मां तुंहिंजी दिलि करे तूं दाख़िल थी पइजांइ। पर कलमो पढ़ियोसीं अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु, नबी के अल्लाह जो बानो मञियो ई कोन, नबी बशर आहे ई कोन, नबी इंसान आहे ई कोन, नबी नूर आ। अहिड़ो माण्हू जन्नत में वेंदो? कलमो पाण पढ़े पियो, हर माण्हू कलमो पाण पढ़े पियो, अब्दुहु व रसूलुहु, मोहम्मद अल्लाह जो बानो भी आहे, अल्लाह जो रसूल भी आहे। न नबी नूर आ, नबी बशर आहे ई कोन, इहो माण्हू जन्नत में वेंदो छा? मोहम्मदन अब्दुहु व रसूलुहु भी पढ़े पियो, नबी के नबी तस्लीम करे पियो, रसूल तस्लीम करे पियो, कंध ते मसह पियो करे, इहो माण्हू जन्नत में वेंदो छा? अंदाज़ो लगायो। वुज़ू सां ताल्लुक़ रखंदड़ हिकिड़ी ॿ ॻाल्हि ॿी बि आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन हदीस मुबारक हदीस शरीफ किताब सुनन तिरमिज़ी जे अंदर अबवाब तहारा बाबुल फिल मसही अलल जौरबैन, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन प्यारो सहाबी हजरत मुगीरा बिन शुअबा रदियल्लाहु ताला अन्हु फरमाइन था तवज़्ज़अ अन्नबी सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम, सोने प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु सलाम के मुंह वुज़ू कंदे ॾिठो आ, पाण करीमन वुज़ू कयो पे पर जोराब पेरन में पातल हुया। नबी अलैहिस्सलातु सलाम जना बाकी पूरो वुज़ू करे आयो, आया जना पेरन जी वारी मसह अलल जौरबैन वन नअलैन, नबी अलैहिस्सलातु सलाम जिनके जोराब कपड़े जा पातल हुया, पाण करीमन अलैहिस्सलातु सलाम जोराबन के धोतो कोन जीअं पेर धोइबान, बल्कि पाण करीमन हथ पुसाए करे हथ छंडण खां बाद में उन पेरन जे मथां जोराबन जे मथां हथ घुमाए करे मसह करे छॾियो। जोराब नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जोराबन ते मसह कयो आहे। सोने अली का बुझादा करियूं अल्लाहु अकबर कबीरा। अमर आयशा रज़ियल्लाहु ताला न वटि माण्हू आया, अम्मा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो वुज़ू कंदा हन न, पोइ नबी साईं के जोराब ऐं मौज़ा जो पातल हूंदा हन, तो पोइ नबी छा कंदा हन उन्हनि सां? छा उहे लाहे करे वुज़ू कंदा हन, पेर धोईंदा हन, या वरी उन्हनि जे मथां मसह कंदा हन? अमर आयशा छा जवाब ॾिनो त इन ॻाल्हि जी मूंखे अञा ख़बर कान पई आहे। इहो सवाल कयो अली खां, चवंदा आहिनि विढ़ियल हुआ। छा चवंदा? विढ़ियल हुआ, ठहंदा कोन हुआ, बुग़्ज़ हुओ। ॿुधायो, ऐं इहे जेके अहकाम नाज़िल थिया सभु मदनी ज़िंदगी में नाज़िल थिया, सभु मदनी मदीने वारी ज़िंदगी में नाज़िल थिया। जॾहिं विढ़ियल हुजनि हा, जॾहिं दिलि में नफ़रतूं हुजनि हा, हिक ॿिए सां साड़ हुजे हा, आयशा रज़ियल्लाहु ताला न पंहिंजे पीउ जो कोन ॿुधाए हा, उमर साईं जो कान ॿुधाए हा, पंहिंजे भाइरनि जो कान ॿुधाए हा, पर न दिल तक़वा सां भरियल हुई, ईमानदारी सां सच्चाई सां भरियल हुई, मोहब्बत ऐं दयानतदारी सां भरियल हुई। अमर आयशा चवे थी सही मुस्लिम किताबुल तहारा बाबु तौक़ीत फी मसिल खुफ़ैन जे अंदर अल्लाह अकबर हदीस नंबर 816 हा। अमर आयशा का सवाल थियो, चए थी वञी सोने अली खां पुछा करे अचो।
सोनो अली तव्हांखे ॿुधाईंदो। सवाल थियो आहे सोनो अली नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम छा कंदा हुया? सोनो अली चए थो आउं मोहम्मद करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन सां गॾु सफ़र ते वियल हुयसि, पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन खे मौज़ा पातल हुया, पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जना वुज़ू कयो, आख़िरी वारी जना पेर धोइण जी आई मौज़ा पातल हुया, पाण करीमन मौज़ा कोन लाथा बल्कि पाण करीमन मौज़नि जे मथां मस कयो। जअलन नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम सलासत अय्यामिन व लयालियहुन्ना। तो सोनो अली फरमाए तो सोने पैगंबर मुकर्रर कया 3 ॾींहं 3 रातियूं लिल मुसाफिर, मुसाफिर जे लाइ जेकॾहिं हितां निकिरे पियो वुज़ू करण खां बाद में जोराब पातल आहिनि, वुज़ू करण खां बाद में जेकॾहिं मौज़ा चमड़े वारा पाता आहिनि, सोनो अली फरमाए तो सोने नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम मुकर्रर कयो इहो सफ़र में निकिरी वियो आहे, 3 ॾींहंनि ताईं उन्हनि जोराबनि ते मसा कंदो रहे, 3 ॾींहंनि ताईं उन्हनि मौज़नि ते मसा कंदो रहे, 3 ॾींहंनि ताईं उन्हनि मौज़नि ते मसा कंदो रहे, जोराबनि ते मसा कंदो रहे, 3 रातियूं बि जोराब ऐं मौज़नि ते मसा कंदो रहे। पाण करीमन फरमायो, सुनो अली फरमाए तो पाण करीमन मुकर्रर कयो छा जेको माण्हू रिहाइशी आहे, जेको माण्हू मुक़ीम आहे, पंहिंजे घर रहंदड़ आहे, पाण करीमन फरमायो त 1 ॾींहुं 1 राति जोराबनि ते ऐं मौज़नि ते मसा करे सघे थो। पाण करीमन इहा ॻाल्हि मुकर्रर कई। हिते वीचारा ॿाहिरि फतवाऊं पिया हलनि, मुलनि जे वर चढ़ी वियो आहीं, तूं कंहिंजे वर चढ़ियो आहे? शैतान जे। अल्लाह अकबर कबीरा। हो बुज़ुर्गो पंहिंजो अखियूं खोलियो, पंहिंजा दिमाग़ खोलियो, पंहिंजूं दिलड़ियूं खोलियो, अचो प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सही तालीम ॾांहुं। अॼु ताईं कुझु ॿुधो ई कोन्हे को असां, ही सारी ज़िंदगी असां ईअं गुज़ारे छॾी आहे, तॾहिं त असांजो दिमाग़ तस्लीम करण जे लाइ तयारु ई कोन्हे को, त सॼी ज़िंदगी कुझु ॿुधो ई कोन्हे को। ही कहिड़ियूं ॻाल्हियूं? भला जेकॾहिं इहे ॻाल्हियूं ग़लति आहिनि त ग़लति साबित करे त ॾेखारियो। प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जोराबनि ते जिन मौज़नि ते मसा करण जो वक़्तु मुक़ररु कयो आहे, पर जेकॾहिं जोराब पातल आहिनि, राति जो सुतो आहे तॾहिं बि पाए सुम्ही सघे थो। चवंदा जोराब पाए न सुम्हंदा कयो बीमार थी पवंदो। सुहिणो प्यारो पैगंबर खां वधीक को हकीम, को डॉक्टर हुयो? वक़्तु ईंदो त इंशाअल्लाह प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जेके इलाज कया, जेके मर्ज़नि जा इलाज ॿुधाया, उहे बि बयानु कंदा हलंदासीं। त प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो राति जो सुम्हो था, जोराब पातल आहिनि, मोज़ा पातल आहिनि, को मसलो ई कोन्हे को। पर जेकर जोराब पातल आहिनि, तव्हां हम बिस्तरी करे वरिती आहे, जोराब पातल आहिनि, अव्हां खे इहतलाम थी वियो हलियो, त पोइ तव्हांखे इहे जोराब ऐं मोज़ा ज़ाहिरिया लाहणा पवंदा, छो जो गुस्ल करिणो आहे। उन खां बाद में वुज़ू में बाज़ौक़ात प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 3 दफ़ा बि उज़वा धोता आहिनि, 2 दफ़ा बि उज़वा धोता आहिनि, 1 दफ़ा बि उज़वा धोता आहिनि। पाण करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम इहो अव्हां ते मूं ते छॾियो त जेतिरे क़दुरु 3 में सफ़ाई थिए थी त 3 ताणी हर उज़वो धो, जेकॾहिं 2 ताणी काफ़ी थी वञे थी त 2 ताणी हर उज़वो धो, जेकॾहिं 1 दफ़ा धोइण सां काफ़ी थी वञे थो तो पोइ भले तव्हां 1 दफ़ा ई उज़वा धोई करे पंहिंजे वुज़ू खे तकमील कयो। उन खां बाद में आख़िरी हदीस मुबारका तयम्मुम जे बारे में बयान करे पूरी कंदासीं। हदीस शरीफ़ किताब सही मुस्लिम जे अंदर किताबुल हैज़ जे अंदर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन सफ़र ते निकिरी विया हलिया, अमर आयशा रज़ियल्लाहु ताला अन्हा सफ़र में गद्दा, सुनो अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु सफ़र में गद्दा, मथे ॾिसियो जो शायदि आवाज़ मथे कोन पियो वञे, सफ़र में गद्दा आहिनि, सफ़र में विया हिकिड़ी जॻह ते जो वेठा त अमर आयशा रज़ियल्लाहु ताला जो हार किरी पियो। हेॾी कुझु कोन्हे, हेॾी कुझु कोन्हे। सोणे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन जी घरवारी अमर आयशा रज़ियल्लाहु ताला अन्हा जिन जो हार किरी पियो ऐं उहो हार उठ जे हेठां अची वियो हलियो। डिघो वाक़ियो मुख़्तसर बयानु कंदासीं। वक़्तु गुज़रण सां सहाबा सां गॾु पाणी बि घटि हुयो, पाणी बि उते रहण जे करे ख़तमु थी वियो हलियो, वक़्तु घणो गुज़री वियो हलियो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम
नबी करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन परेशान थिया, सहाबा भी परेशान थिया। पानी जो ख़त्म थी वियो हलियो, नमाज जो टाइम थी वियो हलियो। रब्बुल आलमीन जी तरफ़ां तयम्मुम जी आयत नाज़िल थी पई। तयम्मुम जी आयत नाज़िल थी पई। तयम्मुम जो हुकुम मिली वियो हलियो त अवां तयम्मुम करे पंहिंजी नमाज जी अदायगी कयो। हज़रत उसैद बिन हुज़ैर रज़ी अल्लाहु तआला अन्हु जॾां इहा आयत करीमा पाण करीमन खां ॿुधनि था, ख़ुशि थी करे चवनि था, मा हिया बे अव्वल बरकतिकुम या आल अबी बकर। ए अबी बकर, अबू बकर रज़ी अल्लाहु तआला अन्हु, इहा पहिरीं पहिरीं बरकत जेका नाज़िल थी आहे हिन उम्मत में, जेका रब जे तरफ़ां पहिरीं बरकत आसानी नाज़िल थी आहे हिन उम्मत में, जंहिंजो सबब तुंहिंजो आल थियो आहे। रब्बुल आलमीन रहमत नाज़िल कई आहे, रब्बुल आलमीन बरकत नाज़िल कई आहे। अल्लाहु अकबर। प्यारे पैगंबर जो फरमान ॿुधाए थो त अबू बकर ऐं उन जो आल बरकतनि वारो आहे। अबू बकर ऐं उन जो आल उम्मत ते एहसान आहे। अबू बकर ऐं उन जो आल उम्मत जे लाइ आसानियूं पैदा कंदड़ आहे। प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन इन ज़ौजा मुहतरमा जे करे आयत तयम्मुम नाज़िल थी। हाणे तयम्मुम जो तरीक़ो छा आहे? हदीस शरीफ़ जी किताब सही मुस्लिम जे अंदर किताबुल हयज़ जे अंदर हज़रत अम्मार बिन यासिर ॻाल्हि करे आयुसि त असांजी तक़रीबन इबादत जो तरीक़ो जेका बि आहे घणो करे त नबी जे घराणे खां साबित आहे। अम्मार बिन यासिर ख़बर आहे केरु आहे? नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिनजो घराणे मञा हिकु फ़र्द आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिनजो वेझो माइट आहे। अम्मार बिन यासिर रज़ी अल्लाहु तआला अन्हु सहाबी आहे, जंहिंजे करे हज़रत अमीर मुआविया खे गारियूं ॾिनियूं वेंदियूं आहिनि, जंहिंजे करे दीगर सहाबा खे गारियूं ॾिनियूं वेंदियूं आहिनि। अम्मार बिन यासिर नबी साईं जो वेझो रिश्तेदार, सोणे अली जो वेझो रिश्तेदार आहे। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिनजो इहो सहाबी उमर साईं सां गॾु सफ़र ते निकिरी वियो हलियो। उते उनखे इहतलाम थी वियो हलियो, पाणी कोन हुयो। हाणे छा कयूं जो हिन ज़मीन में पंहिंजो पाण खे लिथो ॾियईं। हदीस मुबारका जा अल्फाज़ आहिनि त जीअं गॾा मिटी ते वेही करे लेटंदो आहे, साहबी चए थो त आउं ईअं लेटियुसि। ॿी हदीस जा अल्फाज़ आहिनि त जानवर जीअं मिटी ते लेटंदा आहिनि, आउं ईअं लेटियुसि। मोटी आया नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सां वाक़ियो बयानु कयूं। अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां सां ही वाक़ियो पेश आयो ऐं अॼु असां अमल ही कयो आहे। प्यारे पैगंबर फरमायो, ओ मुंहिंजा सहाबी अम्मार बिन यासिर, ईअं तूं न करी हा। जेकॾहिं हीअं करी हा जीअं आउं तोखे ॿुधायां थो, बिस्मिल्लाह पढ़ी करे पाक मिट्टी ते ॿई हथ हिकु दफ़ा गॾु हणी हा। उन खां पोइ उहे हथ मथे खणी करे उहे ॿई हथ पाण में मिलाए करे मली हा हिक ॿिए जे मथां। पोइ उन्हनि खे फूक ॾी हा। फूक ॾियण खां पोइ तूं सिर्फ़ु मुंहं ते घुमाए छॾी हा त तुंहिंजे लाइ इहो ई काफ़ी हुयो। त ही तयम्मुम जो तरीक़ो आहे। पाक मिट्टी ते बिस्मिल्लाह करे ॿई हथ हणबा, उन खां पोइ ॿई हथ पाण में मलबा, पोइ फूक ॾेई करे हिकु दफ़ा मुंहं ते घुमाए छॾिबो। इहो तव्हांजो वुज़ू बि थी वेंदो हलियो, इहो तव्हांजो गुस्ल बि थी वेंदो हलियो। अल्लाह खां दुआ आहे अल्लाह ताला मूंखे अव्हां खे क़ुरान पाक हदीस पाक पढ़णु सम्झणु ऐं पंहिंजे तमामु तर अमाल जी इस्लाह करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन। वाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।